जोरदार करो। सिंध जो हीरो सिंध जो जी नारो हक जो जी सिंध जो नारो सिंध जो जी सिंध जो नारो हक जो जी सिंध जो नारो सच जो जी तेरे जान सा बेशुमार बेशुमार तेरे जान सा बेशुमार तेरे जान सा बेशुमार बेशुमार। चंबड़ जा दोस्तों अदा मुझे क्या है तो बस नौजवानों बहनों यूएटी जा साथियों इन शहर में आउं को 35-40 सालन का पोइ आयो आहियां। नवनि 10 सालन जो ॿार हुअसि। सुजाग ॿार तहरीक तरफ़ां हिकिड़ो टूर रखियल हो। आउं फ़ैरोज़ ख्वाजा इस्माइल राहू सुजाग ॿार तहरीक तरफ़ां हिते दौरे ते आया हुआसीं। डंडे अलाहार मां बस में निकितासीं या ॿिए के जाइ ते लही मूंखे यादि कोन्हे। पोइ टांगे ते चढ़ियासीं। पोइ टांगो हण हणा पोइ चंबड़ जी पहुतासीं। वॾा नाला हूंदा कामरेड उस्मान लगारी, कामरेड अहमद अली या अली मोहम्मद लगारी। अला अली अहमद हो अला अहमद अली हो अहमद खान लगारी। फोटो रुस्तमानी, पांथी गुपचानी या चोलियानी, पांथी ज़ौर। अजीब गरीब माण्हू बसर जी गंढ खणी उनखे मुक सां चुपे फिसाए मथा खल लाए मानी जे गिराम सां खाइणो आहे। पंधि पंध ॻोठनि में कॾहिं हिन ॻोठ में कॾहिं हुन ॻोठ में माण्हुनि खे सुजाग करणो आहे। हिकिड़ी असांजी भेण हुई सिंधियाणी तहरीक जी अदी नूर ख़ातून। उन हिते तर में जी सभु ॻोठनि जा दौरा कया। रुॻो चंबड़ न सॼो इलाइक़ो हैदराबाद खां वठी शेख भिरकियो, गुलाब लगारी, चंबड़, पोइ नसरपुर, पोइ टंडो अलाया, पोइ बहार मीरजत, उस्मान शाह जी हुड़ी, सॼो तर। इन में भाउर भेनरूं अदियूं ईअं ई दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि जिन में आऊं 25-30 सालनि खां पहुचंदो वियो आहियां। मसलन मूंखे 8-9 साल थी विया आहिनि लंडन कोन वियो आहियां। 86 खां वठी आऊं हर साल लंडन वेंदो हुउसि। वेंदे 2008 या 9 ताईं। 86 खां 2008 माना वरी को 22 साल हर साल कंहिं साल 2 दफ़ा। ये अमेरिका 1990 में वियोसि। वरी 13 सालनि खां पोइ 2002 में अलाए 3 में वियसि। सिंगापुर अलाए कहिड़े सन में वियोसि। वरी ओचितो 10-12 सालनि खां पोइ वियुसि। चंबड़ जो आयो आहियां या उस्मान शाह जी हुड़ी था लंघूं या मुंहिंजे ॻोठ जुमशाही वञूं या छुॾे वञूं साईं फैज़ मोहम्मद टालपुर वटि तो लतीफ़ साईं अलाए तव्हां लाइ लिखी वियो आहे त उते ई आहिनि जिते अवां छॾियूं। लतीफ़ साईं ॻाल्हि कई आहे कंहिंजी उते ई आहिनि जिते अवां छॾियूं। अखियूं अब्दुल लतीफ़ चए बाग़ न मटाइनि जे ॿिए दर वाधाइनि त कढी कांगन खे ॾियां। आऊं जो अचां थो हिते जा रस्ता घिचियूं रोड गटर उते ई आहिनि जिते अवां छॾियूं। लंडन जो वञा त माण्हू भाए त हिते अर्ल्सकोट जा वॻ में आयो आहियां। ही साॻियो अर्ल्सकोट आहे। ही रसल स्क्वायर साॻियो आहे। ही पताया जी जामदीन बीच साॻी आहे। ही सिंगापुर जी बीच ऐं इलाइक़ो
इंडियन स्ट्रीट अरब स्ट्रीट ही तो ॿियो जहान है। ही तो ह्यूस्टन शहर ॿियो है। ही तो न्यूयॉर्क जो सबर्ब चेंज थी वियो है। ही मुंबई आउं वियोसि 1987 में। एजे उत्तम, कीरत बाबाणी, अजीबो गरीब माण्हू, दादा परशुमल, श्याम केसवाणी हिकिड़ो वकील हो इनकम टैक्स जो। 86 में आउं जॾहिं वियुसि, आउं नंढो नौजवान स्टूडेंट यूनिवर्सिटी या स्कूल जो। मूं चयोमांसि मूंखे चई तोखे छा घुमणो आहे? मुंहिंजो इंडियन फिल्मुनि जा स्टूडियो ॾिसणा आहिनि। पंहिंजे फ्लैट मां निकिरी साम्हूं फ्लैट ते वञी ठक ठक कयईं। हिकिड़े वॾे फ्लैट में मूंखे वठी वियो त मानी खाराई। मूंसां मुंहिंजो सौट हो श्याम केसवाणी, बॉम्बे में, तॾहिं बॉम्बे हुई, हाणे मुंबई। मूं चयोमांसि फिल्मी स्टूडियो ॾिसणा आहिनि? हा, मुंहिंजो आहे। चई मूंखे अॼु कमु आहे मुंहिंजो। हाणे सिंधी भाउ जेको अॼु कमु आहे, सिंधी माण्हू चइबो न फलाणो कमु अॻु में ॿुधाई आहे। हिकिड़ो हफ़्तो अॻु में फोन करे छॾी आहे। हाणे आउं निकितो वञा पियो पंहिंजे ॻोठ। मुंहिंजो अहिड़ी का ख़बर अचे अॻु में ॿुधाई आहे। मूं चयोमांसि मूंखे चई अॻु में ॿुधाई आहे। मुंहिंजो हा अॻु में कोन ॿुधाए सघियुसि। चई हाणे आउं त कम सां वञा पियो। मुंहिंजो हेॾी माशाला ॿिए दफ़े चई न आउं कम सां पियो वञा, सभु थोरी था वञनि। मुंहिंजो पोइ चइबो पाड़ेसरी खे था चऊं। पाड़ेसरी जो बेल वॼाई, हेॾो कुतो हिकिड़ो बाकास, बुड़ बाकास जेतिरो आकाश जहिड़ो कुतो हेॾो, उहो दरवाज़े जी घंटी जी वॻी हिकिड़ो दरवाज़ो खुलियो न, अॻ में कुते खिची कढी आख़िरी पोयां बीह रहियोसि। हाणे माई खे चई बाबा आहे, बाबा लाइ बाबू छा? चई हुन चयो हा आहे। अंदरि वञा चई माई मुंहिंजी ॾिठल आहे। विहारे कुते सां गॾु कुतो आयो त वरी मुंहिंजो मुंहुं चटणु शुरू कयो। आऊं हीअं मुंहिंजो सौट असीं डप में डिॼंदा पोयां सोफ़ा ते सिरंदा वञूं। सो माई खे चयण की जल्दी बुलाओ, मुझे जाना है, इनकम टैक्स जो वकील हो। माई वही, अब कुछ लेंगे नहीं? भाई जी नहीं, कुछ नहीं, दे आर माई गेस्ट, आई हैव टू लीव। दस ऐसे अंदर आप पैंट शर्ट में निकल आए मिथुन चक्रवर्ती। अरे घर पर तॾहिं हीरो बड़ा वन ही उनजी ज़ाल योगिता बाली मिथुन खे चई मुंहिंजा महिमान पाकिस्तान खां आया आहिनि, घुमाए ॾियो। हाणे जीअं हू जेको असांखे चयो त मूंखे कमु आहे, उहो वियो हलियो ऐं मिथुन चक्रवर्ती सां घुमाए ॾियो। गाॾी में चढ़ियो, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन, हेमा मालिनी, स्टूडियो चकर पिया ॾियूं। उन मुंबई में हींअर 2002 या 2003 में वियुसि। जहानी पियो, जूहू, अंधेरी, चौपाटी, भिंडी बाज़ार, ॿियो जहान, ॿियो शहर। वरी वियुसि लाहौर ॿियो, मेट्रो, बसूं, अंडरग्राउंड ट्रेन जा मनसूबा जुड़नि पिया। ढाका वियो असां अॼु खां 3 साल अॻु में। वरी अनवर सां गॾु आउं हींअर वियुसि ढाका यूनिवर्सिटी बि। राति जो असीं 12 बजे अचूं पिया वर्ल्ड सोशल फोरम जे प्रोग्राम मां। राति जो 1000 शागिर्दाणियूं राति जो 12-1 बजे रस्तनि ते वेठा आहिनि। बाबा छा राति जो पढ़नि पिया, कैंटीनूं खुलियूं पियूं आहिनि। दुबई 15-20 साल अॻु में वियासीं, हाणे 2-3 साल खां दुबई वञूं पिया। JBR जुमेरा बीच रिजॉर्ट वारो रोड, शेख ज़ैद रोड, नालीवी डेरा, बरदुबई इलाइक़ाई IMPZ इलाइक़ो, इंटरनेशनल मीडिया प्रोडक्शन जोन, माना इलाइक़ो सॼो इंटरनेशनल मीडिया जे लाइ। दुबई स्पोर्ट सिटी। ऐं हिते जो अचो ही गोठ करण खान जी मोरी, चोटियो मेल मोरी, ही छटियो मेल मोरी, ही मिर्चन वारी बाज़ार, ही कागन खाती, नागन खाती। साॻिया माण्हू, साॻिया अखियूं नराज़ साॻियो उन मां हेपेटाइटिस वारी अखि परे खां साई, साॻिया पुराणा छणंदड़ फाटल जुतियूं, छणंदड़ दंद, विखरियल वार, अखियुनि में पिचा पिया आहिनि, पेर गरिया पिया आहिनि, मुंहं जूं जबड़ा अंदरि, बाछूं निकितियूं पियूं आहिनि, मुंहं चिॿा, खुराक आई कान्हे। मायूं वेचारियूं उन्हनि जा पेर फिटल, अखियूं उन्हनि जूं मुरझायल, पोड़ा जेके लठ ते पिया हलनि, पेरनि में लिफूं, कंडनि जा निशान। छा अची करे माण्हू छा अची करे ॿुधायो? सिंध में वञे माण्हू, KP के वञे, बम पिया किरनि,
KPK में सरहद में बम पिया किरनि पर उनके बावजूद बेहतरीन यूनिवर्सिटीज़ पियूं ठहनि। पिशावर ज़ल्मी क्रिकेट टीमूं पियूं लहनि। पिशावर यूनिवर्सिटी आर्मी पब्लिक स्कूल ते असांजे ॿारनि ते असांजे बचड़नि ते हमलो थियो, वरी बि आज़म सां पढ़ाई पिया कनि। FIR कंप्यूटर ज़रिए दर्ज पई थिए। IG का सवाइ कंहिं MNA MPA इमरान खान जे PTI जे कंहिंजो वस कोन थो हले जो कंहिं SHO खे बदिली करे सघे। पंजाब में वञो, पंजाब में वञो, निकिरो मुल्तान खां वञो, फैसलाबाद, टोबा, टेक सिंह, झंग, तव्हांखे रस्तनि ते काटेज इंडस्ट्री नज़र ईंदी, बेहतरीन रस्ता, हर माण्हू कारोबारी। सिंध में अचो, जंहिं माण्हू सां मिलो हुन खीसे में दरख़्वास्त पई आहे, मुंहिंजे पुट खे बेलदार लॻाए। सिंधी माण्हू जा कम ॿुधो। ऐं सोचींदो आहियां कॾहिं कंहिं जलसे में वञा, उते को माण्हू अची मूंखे मिले, उहो मूंखे चए त साईं मूं नंढड़ी फैक्ट्री हई आहे, MCP जे या UBL जे मैनेजर खे फोन कयो त मुंहिंजी 12 लख या 50 लख जी लोन मंज़ूर करे ऐं 2 फैक्ट्रियूं थो हणणु चाहियां। मूं यूनिक मोटरसाइकिल जी मूंखां वरिती आहे, या सीमेंट जी लकी सीमेंट जी एजेंसी वरिती अथमि। दुकानदार खे चयो त 5 लखनि जे बजाए मूंखां 3 लख एडवांस वठे। के माण्हू खे चयो त मूंखे कारुनि जो शोरूम खोलण जी इजाज़त ॾे, कंहिंखे चयो त मूंखे भाण जी एजेंसी खोल। न, दरख़्वास्त मुंहिंजे पुट खे बेलदार लॻायो। मुंहिंजो पुटु नौकिरी कंदो हो, क्लार्क हो, रेवेन्यू में हुनखे बदिली करे छॾी अथनि। मुंहिंजी धीअ लेडी हेल्थ विज़िटर लाइ 2 लख रुपया रिश्वत ॾिनी, उहो पीपल्स पार्टी वारो फलाणो हमरा खाई भॼी वियो आहे, हाणे हथु कोन थो अचे, हुनखां 2 लख वापसि वठी ॾियो। ख़बरूं ई निरालियूं। लतीफ़ साईं जी सवाल का है कि लहवारो लोक वे तो ऊंचो ओभार, इन गाल ते वाकई अमल कयो पिया। हुन ॿिए न्याज़ का चयो हो, अख उल्टी धार वो उबतो आम खां। लतीफ़ साईं चई वियो आहे कि लहवारो लोक वे तो ऊंचो ओभार। पलो बि चवंदा न समुंड मां मथे चढ़ंदो आहे, ओभारो ईंदो आहे। ही वरी जग जहान तरक़ी में पाण पोछण नथी कुल्हे ते, गोॾ खे गंढ ॾेई पाचा मथे करे या शलवार जा या गोॾ खे मथे छिके, उहो पुराणो गस वरितो तो। माण्हू हेॾा पिया वञनि, लोक लड़ण में चरी हलण। दारू को बेलदार कयो, बदली कयो। को कारोबार, को बिजनेस, का पढ़ाई, का लाइब्रेरी, का CSS, को फौज में लेफ्टिनेंट थिया आऊं, को रेंजर्स में वञी कैप्टन थिया, आऊं को वञी पायलट थिया, आऊं को वञी सुई सागरन गैस में GM थिया, आऊं को वञी पाकिस्तान रेलवे में DS थिया, डिप्टी सुपरिटेंडेंट थिया, आऊं को वञी PTCL में एरिया मैनेजर थिया, स्टेट बैंक या नेशनल बैंक या मुस्लिम कमर्शियल बैंक या UBL में आऊं वञी AVP थिया। न, बेलदार रख छोड़, मैकू बेलदार रख छोड़, मैकू दारोगा रख छोड़, मैकू कंपाउंडर की नौकरी खपंदी है मेरे पुट को। अब कंपाउंडर का वधंदा हो कोन वधंदा हो, छा चाहो कंपाउंडर का मथे चढ़ंदा कोन कंपाउंडर हो सॼी ज़िंदगी। हां दादो जे हेरा चढ़ा चढ़े केर को तो वधण, केर तुझे टंग में हथ विझो वेठो हेरा चढ़े। पीपल वारन के तो 10 जान जुटे तो पीपल के 10 आए जिंदगी में। विजय बख जाटवाणी पीपल्स पार्टी हेडो कंधार मुड़स ॾिसंदो, हेडो लगारी पली जो सूमरो ही झूमंदो ईंदो आहे। हिकिड़ो ॾाढो कंबराणी हेॾे 5 फुट जो कदयो अची वियो जाटवाण जो, पोइ हिते भई गोॾा फासाए, पोइ लगारी को चांडियो हुनखे पेर फेराईंदो आहे, ॾाॾे खे दसिया, ॾाॾे फेरा 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 ओचितो ॾाढो हणंदो आहे, जाटो घाबरा लगारी दसियो पियो आहे, पली जो दसियो पियो आहे। पाण कमज़ोर आहियूं, पाण खे वॾे माण्हू खे जाटो हयो आहे। तव्हां हेॾे चंबड़ में को हिकिड़ो माण्हू वेठो आहे, चए बाबा मूं पीपल्स पार्टी जे फलाणे MNA वज़ीर खे वञी इची में हथ विधो आहे को कोन्हे। कीअं दसजंदा, कीअं दसजंदा? अदा गोचाणी साहब कीअं दसबा? अरण खान कोन दसबा न। रुगो हा साहब अचे पियो, साहब अॼु साईं बचाणी साहब हितां मटींदो। हा सेवा अॼु हितां फलाणो लड़ारी साहब मटींदो। वाह, अॼु अदी हितां ईंदी, अॼु हितां अदी जी अदी में जुलूस लॻंदो, अॼु साहब हितां मटींदो, अॼु फलाणो ईंदो, टपी साहब मटींदो, SSP साहब जी सवारी पई वञे,
जीअं पाण वात फाड़े बीठा आहियूं एसएसपी साहब जी सवारी पई वञे, एक्सीएम साहब मचे पियो, अती फरियाद मचे पई, अधो आसिफ अली मचे पियो, अधो काइम अली शाह झूर आहे, वो झूर असांजे साम्हूं मचे पियो, उनखे ख़बर ई कान्हे, उनखे हथ वेठा लोॾियूं, उहो सुञाणप ई कान्हे त माण्हू आहे छेलो बीठो आहे। मुराद अली शाह जे इस्तक़बाल में बीठा आहियूं, जेको राति जो गदर में कपिड़ो विझरायो, सुबुह जो कढायो, वरी फोटो पियो कढे, तव्हीं वरी उनजे साम्हूं बीठा आहियो। Have you ever challenged them? No, not at all. तव्हां कॾहिं मूंखे चैलेंज कई ई कोन्हे। आउं ही ॻाल्हियूं करणु चाहियां थो। आउं चाहियां तव्हांखे चवां सिंधी हो, अज़ीम आहियो, फलाणा आहियो, दोदे दरिया खान जा वारिस आहियो, होशू शीदी आहियो, वारे वार दस ॼणा। आउं ॾिसां थो होशू शीदी जा वारिस पाण आहियो ई कोन। आउं त होशू शीदी जा वारिस सलाईंदो मूंखे फिक ई ॾिठे। होशू शीदी मैदान में वञी मिलियो चार्ल्स नेपियर सां, वञी चैलेंज कयो ऐं असीं दसिया पिया आहियूं ऐं होशू शीदी जा वारिस आहियूं। असीं दूल्हे दरिया खान जा वारिस आहियूं। दूल्हे दरिया खान वञी अरगोन ने तुरखान सां विढ़ियो। जेको सिंधी 17 ग्रेड जो 18 ग्रेड जो ऑफिसर ॾिसो सो सोशल मीडिया ते ॻाल्हियुनि में कचहरी में चवंदो अदा भला ज़ुल्म थी वियो, खाई विया, राति जो वरी फोटो वोटो कढाईंदो पीपल्स पार्टी वज़ीर सां। जेको सिंध जो 17 18 ग्रेड जो 19 ग्रेड जो माण्हू ॾिसो, अदीब ॾिसो, सहाफ़ी ॾिसो, चवंदा हिने ते विहारीस त वेह न, ॾाढे ते उथारीस उथे। लूसी कुते जो ऐं लूसी ठगे जो ऐं कुट ठगे जो हमेशा मां भेण सां वेर हूंदो। सिंध जो मिडिल क्लास, सिंध जो जेको चओ था कुझु अदीब, कुझु शाइर, कुझु सहाफ़ी, कुझु वकील, कुझु डॉक्टर हराम सुअर जो पीपल्स पार्टी जे ॻाल्हाइनि, उते मीम में मारवी कुझु हूंदा, गोल गोल ॻाल्हियूं कंदा। तव्हां मूं जहिड़ो मिली वञे चवंदा इंडिया जो एजेंट आहे, इज़राइल जो एजेंट आहे, ISI जो एजेंट आहे, अमेरिका जो एजेंट आहे, वॾेरे जो एजेंट आहे, ज़रदारी जो एजेंट आहे, अल्ताफ जो एजेंट आहे, नवाज़ जो एजेंट आहे, मुलन जो एजेंट आहे, तालिबान जो एजेंट आहे, सेक्युलरनि जो एजेंट आहे। बाक़ी जो पीपल्स पार्टी अची वियो माण्हू, साईं हेॾां अची वियो, साईं मिनरल वाटर पीअंदो, साईं हेॾां अचो, साईं मुंहिंजी शादी में आया आहिनि, साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिठो, साईं वाह वाह, साईं उन ॾींहुं तव्हां ख़िताब कयो, साईं जेका तव्हां सकाफ़ती सरगर्मी कई, साईं जेको तव्हां फलाणे अदबी महूरत ठाहिया, साईं फलाणो जेको मेलो कयो, साईं जेको तव्हां बिलावल साहिब सां बीठा, साईं वाह वाह, साईं वाह वाह। ठेका ई कान थी थिए, ठेका ई माण्हू खे थींदी आहे, शर्म ईंदो आहे, माण्हू खे तो शर्म ईंदो आहे, माण्हू मरी वेंदो, आङुर चढ़ी वेंदो, सभु चढ़ी वेंदासीं, 5 साल 10 साल 15 साल को अहिड़ो कमु टके जो अहिड़ो करे वञूं जो पोटो पुटु न, पोटो पुटु त गॾियो वेठो आहे, पोटो भला चवे हल भेण मार ॾाढो जान जो पुटु, उहो न वेठो हुते हिते बगदाद में। तव्हां खां MNA MP ॾाढा आहिनि, तव्हां खां तेलके जो सदर ऐं ज़िले जो सदर बि ॾाढो आहे करप्ट पार्टी जो। करप्ट पार्टी सभु सिंध लुटे वई, उनजा तेलके सदर बि तव्हां लाइ एज़ाज़, मूं लाइ एज़ाज़ याफ़्ता आहिनि। ऐं होॾां दुनिया जे पहिरें नंबर सुपर पावर जो सदर बगदाद में अची पहुतो ऐं हिकिड़े सहाफ़ी जूतो खणी ठगा जो सदर जे मुंहुं ते आयो, कुटियोसि, मोजरायोसि, चई तारीख़ में मूं पंहिंजो नालो दर्ज कराए छॾियो। तारीख़ में, अरे तारीख़ में नालो तो लिखायो, तारीख़ में नालो लिखाइण जा इलाही तरीक़ा आहिनि। माण्हू स्कूल खोले वञे तॾहिं तारीख़ में नालो लिखो, सुठी अस्पताल खोले वञो तॾहिं बि तारीख़ में नालो लिखो, पंहिंजूं 3-4 नियाणियूं पढ़ाए वञो जेके हिकिड़ियूं क़ाबिल डॉक्टर, इंजीनियर, ऑफिसर, उस्ताद, बैंकर थियनि तॾहिं बि तारीख़ में नालो लिखबो। तारीख़ में तॾहिं बि नालो लिखबो जे तव्हांजो वाटर कोर्स इलीगल बंदि थिए, तव्हांजी पुछड़ी जे चंबड़ जे आसपास जे माण्हुनि खे पाणी न मिले, उहो पाणी अची वियो तॾहिं बि तारीख़ में लिखबो। तारीख़ में कंहिं बेगुनाह लाकब में गिरफ़्तार थियल माण्हू खे वञी छॾायो तॾहिं बि तारीख़ में नालो आहे। जेकॾहिं कंहिं ॿुढड़ीअ जी ज़मीन ते कब्ज़ो आहे, उनखे उहो कब्ज़ो वापसि था अची ॾियो तॾहिं बि तारीख़ में नालो आहे। पर इहो सभु नथा कमु करे सघो त कंहिं ढंग करप्ट माण्हू खे हिकिड़ो घरोड़े बोझो ॾेई सघो था या नथा ॾेई सघो? ही वेठो हुजे अमराई छापर वेठो वठे, छा कंदा भला, छा कंदा, कहिड़ो केस आहे, वकील आहियां, आई एम ए क्रिमिनल लॉयर, मूंखे ॿुधायो कहिड़ो केस कंदो मुंहिंजे ॾियण ते, पोइ ॿुधाए जी सेक्शन ॿुधाए पाकिस्तान जे पेनल कोड जो, त पाकिस्तान पीनल कोड जे फलाणे सेक्शन तहत मुंहिंजे ॾियण ते ॾोह आहे, कहिड़ो मुंहिंजे ॾियण छा आहे? पर उहो ॾाढे खे ॿुधाई न, गस ईंदे ईंदे वेंदे खे ॿुधाए ॾींदा वठो, मुंहिंजे ॾियण विझाए, ही वेठो हुजे ही माण्हू हीअं करे, तव्हांखे चङे माण्हू खे न तव्हांखे ख़बर हुजे करप्ट ऐं उहो भले मुंहिंजी क़ौमी अवामी, ऐं ॿी के पार्टी जो कोन ॿुधाए, मुंहिंजी क़ौमी अवामी तरीक़े जो माण्हू हुजे, करप्ट हुजे, तव्हांखे ख़बर हुजे त ही फलाणी यूनियन काउंसिल GMA
जिले काउंसिल सिंध गवर्नमेंट सेक्रेटरीट फलाणे खाते जा पैसा खाई हुआ ये 50 रुपया वाले का करप्ट कोन समझा 50 रुपया वरता वो करप्ट है वो टपाली खर्ची हो करप्शन में पाण वरी जो टपाली खर्ची हो 20 रुपया रजिस्ट्री है वो जो करप्ट बेलदार एक्सचेंज जो जिक्र ही कोने बेलदार 50 रुपया वरता वो जो करप्ट डीआईजी है आईजी है एसएसपी वठन वो छड़े बेचारो पुलिस वालो के का 20 रुपया मोटरसाइकिल का वठे वो जो करप्ट नंढड़े माण्हू के गरीब के पकड़ को वडो ढिंग करप्ट माण्हू अचे ऐं तव्हीं हुनखे चओ हथ ॾे चए लाख ना लत भला भला हिकिड़ो वाइदो तो घुराओ वो वेठो है हर वो टकड़ में वाइदो न कजो माण्हू वो तो जज़्बो ईंदो न तो माण्हू चवंदा बड़ा हाणे वो सदी ॾिठो तो बुखिया हूंदा आहिनि पोइ शादी में वेंदा आहिनि पोइ ओचितो को खॾड़ो नचंदो आहे या को फनकार ईंदो आहे या को डांस शुरू ईंदी आहे वो जो बुखियो लंघण ॿिन्ही पैसा भाड़ो अची ईंदो आहे सो वरी ओॾी महिल 100 रुपया कढी ॾींदो आहे 100 रुपए जी घोर वापसी में वरी ॿुधाईंदो आहे हेॾा वञी मूंखे खयो वञी ईअं न कजो अहिड़ी फॉलो तकड़ में वाइदो करे वियो छोकिरो हीउ वेठो आहे एजी हो चुका जना गैरत कीती उन्हां ते घर ई फिट गए अला एजी ईअं उथी त बि ये पक्का ने जना गैरत कीती उन्हां ते घर फिट गए ठीक आहे वे अलाह ते खान जो फरमान आहे तने करे घणी गैरत न तव्हां खां तो पुछां ऐं ईमानदारी तो पुछां कि अहिड़ा ॿ टे चार पंज माण्हू हिते आहिनि जेके मूंखे चवनि हथु खणी त आया सतीश पलीजा तोसां वाइदो आहे त ईंदड़ 5 सालनि में अॼु सुभाणे कोन ईंदड़ 5 सालनि माना 2022 ताईं असीं कंहिं न कंहिं करप्ट माण्हूअ खे कंहिं शादीअ में घरोड़े भूंडो मुंहं ते रखंदासीं केरु तो हथु खणे ॿुधायो हेॾा माण्हू ही सभु ॾींदा ईअं जिंदाबाद हथ हथ कयो जिंदाबाद ये वरी मुंह ते पैनल सेक्शन न लॻे त माण्हुनि खे भड़काए पियो जिंदाबाद जेकर ईअं चंबड़ में एतिरा माण्हू गैरती आहिनि हाणे हुनजे घरनि फिटण जी आऊं गारंटी कोन थो खणा पर गैरती मिड़े इलाही था ॾिसनि हिते हथ एतिरा मथे थिया आहिनि सिंध तव्हां सोचो था तव्हांजे यूनिवर्सिटियुनि में तव्हांजे बच्चनि खे दाख़िला नथियूं मिली सघनि हाणे सेल्फ फाइनेंस आहे अब नंढड़ो तव्हांखे जे बुख बुख तपायो आहे या ॿियो को मसइलो आहे त ॿाहिरि हिकिड़ो गाॾो वाॾो लॻायूं ओॾां वञो बाक़ी हिते गोड़ न कयो ठीकु आहे माफ़ करे वियो यूनिवर्सिटी में तव्हांखे दाख़िला कोन थियूं शहरनि में प्लाटनि जूं क़ीमतूं एतिरियूं आहिनि जो तव्हां हाणे चंबड़ मां वञी हैदराबाद तक कंडे अलायर में घर नथा वठी सघो पंहिंजो ख़रीद गाॾियूं एतिरियूं महांगियूं आहिनि जेको मोटरसाइकिल ते आहे उहो ईंदड़ 10 साल में मोटरसाइकिल ते हूंदो न्याणियुनि जे दाज ऐं शादियुनि ते एतिरो ख़र्च आहे जो कंहिं वॾे शहर में वॾे शादी हाल में शादी बि नथा कराए सघो इलाज एतिरो महांगो आहे जो हेपेटाइटिस जी सुईअ लाइ वैक्सीनेशन लाइ या कराची में अदीब रिजवी जे वार्ड में एडमिट थियण लाइ कतारुनि में तव्हांखे बीहणो पवंदो जेकॾहिं किडनी जो प्रॉब्लम आहे दिलि जे बीमारियुनि जो को वार्ड कोन अथव हैदराबाद में दीवान मुश्ताक हिलाल अहमद में सलाह ॾेई तव्हांखे चवंदा कराची वञ NICVD में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज में वञ हिते कुझु कोन थींदई गाॾियूं बसूं तव्हांजूं SRTC बि हाणे का शइ कान्हे रेलवे तव्हांजी महांगी थी चुकी आहे पाणी तव्हां लाइ आहे कोन कपिड़ो महांगो थी वियो आहे हिकिड़े जोड़े खे धोई वेठा पायो स्कूलनि में उस्ताद अक्सर पीपल्स पार्टी पंहिंजे पसंदि जा रखिया आहिनि जेके साॻे ॻोठ में रखियल आहिनि त जीअं उहो ॻोठ में ड्यूटी न करे तॾहिं बि हुनजा माइट हुन ते दाहे न सघनि डॉक्टर ऐं वार्ड बॉय उहे सभु वीज़ा ते आहिनि पुलिस तव्हांखे अहिड़ी रखी ॾिनी वई आहे जिन खे पटे वालो बनाए IG खे हटाए के ॾियूं त जीअं SP ऐं ॿिया डिॼी वञनि त असीं IG खे हटाए सघूं था उहो IG साहिबु मोचियो हाणे कुझु ई कोन थो असांजो प्यारो आहे पर हाणे IG साहिब जा मेरा वस कोन ई हलंदा अब वस कोन ई हलंदा त छॾ न छॾ साहिब कोन पर वस कोन ई हलंदा वेठो आहे IG साहिब जो वस कोन थो हले हिकिड़ो रखी हमरा हिते ताणे मोहम्मद खान ज़िले में तव्हांजे भरिसां उहो रखी हुननि हटाए ऑर्डर वरी चीफ सेक्रेटरी ॿियो करे ॾियो वेठो आहे कोई एहतिजाज पहचान ॿुधायोसि न कुझु न हाणे तव्हांजी पुलिस तव्हांजूं हॉस्पिटल्स ऐं तव्हांखे हिकिड़े माण्हूअ खे पैसा फुरिया हुनखे हाफ़िम जी गोली ॾेई वञिजे पैसा फुरिया वञनि
माण्हू किसे 50,000 वठजन 50,000 फुरे फुरे चए तो कि एड़ी नायाब शे तो ॾियां हिकु तोलो आफीम थी वञी खा वञी ऐश कर 50,000 में छा वरंदी आहे ख़तम थी वञे तोलो आफीम वञी निंड्रू कर बस खीर में बोड़े तो खा तीअं तव्हां खां सभु फुरे अरबे रुपया फुरे तव्हांखे मोट में छा लॻनि 1000 रुपयो महीनो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मायूं सभु असांजूं वञनि पिननि असांजूं मायूं पिननि बड़ा सिंधी माण्हू कॾहिं ज़िंदगी में कोन पिनियो पिनण छा खे चइबो आहे पिनण छा आहे जेका बि शइ तव्हांखे को कमु करण खां सवाइ मिले उहा ख़ैरात आहे माण्हू मज़दूरी करे थो 500 रुपया मिलनि था ॾियारी जा गाॾी हलाए थो 500 रुपया मिलनि था कमाद जो जूस जो गिलास विकिणे थो 10-15 रुपया मिलनि था तव्हीं बीठा हुजो तव्हां वटि गिलास ख़ाली हुजे त गिलास ख़ाली भरे के माण्हू गिलास हुजे हुन में हुजे कुझु न ख़ाली गिलास ॾियो माण्हू ख़ाली गिलास ॾिसी तव्हांखे 20 रुपया ॾेई वञे पोइ तव्हांखे हुन ख़ाली गिलास तव्हांखे ख़ैरात ॾेई वियो चए वीचारो मोलाई वेठो आहे पेनू फ़क़ीर आहे सिधो कोन थो घुरे ख़ाली गिलास ॾेई मूंखां 20 रुपया अची विया हाणे इहा ख़ैरात आहे तव्हीं सम्झण अमीर वारी ॻाल्हि त गैरत किथे हुनजे घर ई फिट गए तो गैरत न कयो गिलास वठी चओ बाबा ॾिस मूं ख़ाली गिलास ॾिनोमांसि केॾो भिड़सां वाह रे वाह केॾो भिड़सां हाकिम ताई आहे जाम कामो खान जे नसल में आहे ख़ाली गिलास में 20 रुपया ॾेई वियो जे अकुल हुजे त सम्झे त मूंखे पेनू फ़क़ीर सम्झी 20 रुपया ॾेई वियो हाणे ही जेके असांजूं अमड़ियूं भेनरूं मुंहिंजूं मिठियूं माइटियूं उहे जेके कन कुझु कोन कतार में मुड़ुस वेठा चांहि पीअनि होटल ते शइ पर वठी वेही करे अबा ॻोठ किथे चए असांजो पंहिंजो ॻोठ आहे पंहिंजो ॻोठ मुंहिंजे ॾाॾे नाले हाणे पंहिंजो ॻोठ आहे अबा खीर थोरो चांहि गुॼी करे चांहि ठाहिजी होर अलॻि देॻड़ो ठाहे वठो चांहि ठाहींदो चांहि साॻी पई चढ़ी पई आहे चढ़े पई कलाक खां अबा मुंहिंजे लाइ भली करे कड़क चांहि ठाहिजी हू जेको वेठो आहे भोरची उहो बि ॾिसो चूटियो आहे चवंदो आहे तुंहिंजे लाइ ज़बरदस्त चांहि वेठो आहे चांहि साॻी आहे सभिनी लाइ उहो हुते वेठो आहे उनजी पुफी चाची मामी घरवारी उहा वीचारी फाटल पोती खणी कतार में बीठी आहे अरे अमां पासे थी बैंक निज़ाम वारो पुलिस वारे जो ज़ीपत कतार सिधी कर सुभाणे अचिजांइ 1500 रुपया महीनो माना 50 रुपया रोज़ रेलवे स्टेशन हैदराबाद ते ऐं गुल सेंटर ते फ़क़ीर बि 500 रुपया रोज़ कमाईंदो आहे असांजे सिंधियुनि जी माउनि बाठियुनि असांजे मारवियुनि असांजे नूरियुनि असांजे राजबाइनि असांजे लाॾनि जी क़ीमत हुननि लॻाई आहे 50 रुपया रोज़ 50 रुपया रोज़ ते मुंहिंजूं ॾाॾियूं मुंहिंजूं पड़दाॾियूं मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजूं भेनरूं कतार में बीठियूं आहिनि ऐं उन्हनि खे ब्लैकमेल करे चयो थो वञे त हिन में जेका इहा पैसा 50 रुपया रोज़ खणे पई उनजे तीर ते वोट कोन ॾिनो त लिस्ट मां नालो कटिजी वेंदुसि आईंदे उनखे 1500 रुपया महीनो कोन मिलंदो उहा माई ब्लैकमेल पई थिए 50 ब्लैकमेल ॾिसो ब्लैकमेलिंग जो ज़ुल्म ब्लैकमेलिंग 50 रुपया रोज़ ते जॾहिं धूड़ पाइणी आहे त वॾी भिट था पाइजे जे खाइणो आहे 75 माण्हुनि खे सलाह करे हराम त पोइ घोड़ो बोड़ो कुई खाओ हाथी कुई खाओ 50 ॼणनि जो फंक्शन करे हराम खाइणो आहे त वरी कुए खे जले हुनखे फ्राई करे कुए खे वेला ॿियो 50 ॼणा कुओ खाईंदो हाणे खाइणो आहे त वञी पोइ 2-3 करोड़ रुपया फुरियो 2-3 करोड़ वञी सरकार खे 2-3 करोड़ न 50 रुपया रोज़ तंहिंमें वरी चाचो ईसो हूंदो चाचो गुलण हूंदो चवंदो बाबा असांखे माई बेनज़ीर वारे कार्ड तां पैसा मिलंदा आहिनि असां वोट ॾेसूं त पीपी ॾिसूं 50 रुपए कार्ड ते सिंध जो सौदो कंदा आहिनि 50 रुपए जो कार्ड ऐं ॿियो त साहब में को हथ ॾिता आयो शादी में पुओ ॾेई वियो 50 रुपया 50 रुपया पुओ 500 रुपया पुओ अॻे 50 न 500 1000 रुपया पुओ तोरनि में मुबारक हिकिड़ो हार उन ते विकिणो छा पिया उन ते विकिणो पिया खरबे रुपयनि वारी सिंध पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल पंहिंजी तइलीम पंहिंजी सिहत पंहिंजो दरिया हुन नवाज़ शरीफ़ संदसि सूबो अॾे छॾियो हुन इमरान ख़ान संदसि सूबे खे अॾण जे घस ते आहे हू बांग्लादेश अॾिजी वियो हू दुबई अॾिजी वियो बाक़ी सिंध ऐं बलूचिस्तान चरी कीअं जे वेरा वेर वध रईसाणी हुनजे कामोरे जे घरनि मां करोड़ रुपया पिया निकिरनि वो ॿियो पीपल्स पार्टी जो वज़ीर अलाओ कि डिग्री होती है जालियो या असलियो डिग्री होती है हाणे इन मखलूक जे पोयां तव्हीं लॻा पिया आहियो ही चंबड़ आहे ही जेके लॻा पिया कामरेड पांधी ज़हूर ऐं उस्मान लगारी ऐं अहमद खान लगारी ऐं फोटो रुस्तमानी उन्हनि खे इहा ख़बर हुजे हा 85-86 में त 30-40 सालनि खां पोइ बि हिन जो हाल इहो हूंदो
गटर उथलिया पिया हूंदा, रोड भॻा पिया हूंदा, स्कूल में पढ़ाई कोन हूंदी, सिहत हूंदी कान, तूं छा करे? तूं न गसदा अची वञे, हुजे छा कजे? 50 सालनि खां पोइ मुंहिंजी सिंधी क़ौम ऐं मुंहिंजो चंबड़ ऐं मुंहिंजो गुलाब लगारी ऐं मुंहिंजो शेख बिरजू ऐं मुंहिंजो टंडो लायर, मुंहिंजो नसरपुर, इहो अहिड़ा हूंदा। तंहिंजे करे सिंध पोइ सुधरंदी। पहिरीं चंबड़ खे सुधार, पहिरीं चंबड़ में तालीम बहाल करायो, पहिरीं चंबड़ में हेल्थ बहाल करायो, पहिरीं चंबड़ में अंग्रेजी पढ़ाईंदड़ स्कूल ठाहियो, ऐं उहो सरकारी स्कूल हुजे, प्राइवेट न। प्राइवेट में रुगो लखपतियुनि जा ॿार वञी पढ़ंदा, या करप्ट कामोरनि जा, या ॾींहुं राति घाणे में पीसंदड़ ज़ाल मुड़ुस वीचारा महिनत करे रुगो फी ॾेई सघंदा। आम माण्हू जो ॿार कोन पढ़ंदो। कंबर में, चंबड़ में, छुल में, गोबे सईद खान में वञी, न गुलाब लगारी में, कड़े कंवर में, उते अंग्रेजी स्कूल हुअण खपनि सिंध जे आम ॿारनि लाइ। उते अस्पताल अहिड़ी हुजे जो तव्हांखे ज़ुकाम जे इलाज लाइ हेपेटाइटिस जे मरीज़ वारी सुई न लॻे, जो ज़ुकाम जो इलाज करायो, वापसी में हेपेटाइटिस खयो वञो पाण सां कारी साई। उन लाइ सिंधियो असीं ॻाल्हाईंदासीं। आऊं त हिते आहियां तव्हां वटि, मूं में एतिरी वसियत, एतिरा पैसा, एतिरो टाइम, एतिरियूं एनर्जीज़, एतिरा बंदोबस्त थोड़ी आहिनि जो हर महीने जी चंबड़ जे माण्हुनि खे मिनतूं कयां। असीं फ़क़ीर आहियूं, अॼु हिते सदा हणंदासीं, सुभाणे वेठंदासीं कंदकोट उते पिनंदासीं। असीं बि पिनूं पिया, असांजी अमड़ियुनि खे पिनाइनि पिया 50 रुपए जे लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ। असीं बि पिनूं पिया, असीं पिनूं पिया सिंध, असीं पिनूं पिया पंहिंजी माल, असीं पिनूं पिया पंहिंजे ईंदड़ नस्ल, असीं बि झोली झले बीठा आहियूं। हीअं असीं बि सदा पिया हणूं। हिते चंबड़ मां आऊं त इलेक्शन कोन पियो लड़ां जो तव्हां वटि चंबड़ आयो आहियां, ज़िले नाज़िम थो थियां, या त MLA जो कैंडिडेट त कोन आहियां। आऊं तव्हां वटि पिनण आयो आहियां त ही क़ौम, ही वतन, ही हज़ारे सालनि जो सरमायो, ही सिंध जे माण्हुनि जो असेट, उनखे ईअं हिननि जे हथां तबाह थियणु न ॾियो, उन्हनि खे ईअं लुटजण ऐं बर्बाद थियणु न ॾियो। ही तव्हांखे तव्हांजा वॾड़ा ॾेई विया हिकिड़ी अमानत, जेका तव्हां वटि आरज़ी तौरु आहे। इहा अमानत तव्हांखे हैंड ओवर करणी आहे, तव्हांखे ॾियणी आहे पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे। ईंदड़ नस्लनि खे इहे ई भॻल टुटल गिचियूं, इहे ई तबाहशुदा रस्ता, इहे ई बेकार अस्पतालूं, स्कूल ॾेई वेंदव, इहे ई ॿुढड़ा जेके आहिनि अंधनि ऐं बिस्तरनि ते। चीन में ॿुढड़नि लाइ क्लब आहिनि, अमेरिका ऐं सॼे यूरोप में सीनियर सिटीज़न्स लाइ घर ठहियल आहिनि। जेको माइटनि मां माण्हू निकिरी वञे 50 साल 60 साल, उन लाइ सीनियर सिटीज़न हाउसिस आहिनि। उते टीवियूं रखियूं आहिनि, क्लब आहिनि, उते रांदियूं रखियूं आहिनि, उते कंप्यूटर ते गेम्स आहिनि, उते डॉक्टर पिया चेक कनि, उते जूस आहिनि, उते खीर आहिनि, उते कॉर्नफ्लेक्स आहिनि, उते दरिया आहिनि, उते ओवल्टीन आहिनि, पोड़ा कचरियूं करे मज़ा कयो वेठा आहिनि। ऐं हिते जो पोड़ो 50 सालनि खां पोइ कॾहिं पुट जे दर ते, कॾहिं धीअ जे दर ते, कॾहिं नाठीअ जे दड़कनि में, कॾहिं भाइटियुनि जे अॻियां ज़लील पियो थिए, कॾहिं भाणेजनि जे दरनि ते वेठो आहे ऐं उहो चवंदा पोड़े को मानी ॾेई छोड़। कॾहिं उहो मिसकीन तबाह, कॾहिं ज़िलत में बस में धुको अचो वञे, बाथरूम पब्लिक टॉयलेट्स जो कॉन्सेप्ट ई कोन्हे। सिंध में किथे आहिनि पब्लिक टॉयलेट्स? सिंध में किथे आहिनि मुसाफ़िर खाना? सिंध में किथे आहिनि बस स्टॉप ते के जूड़ पोड़नि ऐं मायुनि जे वेहण लाइ के बसुनि ते अॾनि ते ठहियल के वेटिंग रूम्स? कुझु कोन्हे। ही खरपती सिंध। मज़बूत दिलि जो आहियां, न त कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त सभिनी सां गॾिजी वेही जो शाम में ग़रीबा में असांजा आलम माण्हुनि खे रुआड़ींदा आहिनि, रोअंदा आहिनि। मुंहिंजी दिलि चवंदी आहे कॾहिं कॾहिं सिंध जे पिचके ऐं पारातनि ऐं रोज़ राड़नि जो ॾींहुं मल्हाइजे। ही टिपा पिया ॾियनि, अजरकूं टोपियूं पाए नचनि पिया, इहो कल्चर टे पिया मल्हाइनि। सिंध पई तबाह थिए, टोपियूं पाए अजरक पाए आयाज़ अली जो नचो थो अचे, सकाफ़ती मेला पियो करे, कॾहिं किथे वेठो आहे, कॾहिं किताब जी मोहरत, कॾहिं शाइरी, कॾहिं सिंध मोहन जो दड़ो थी वई आहे, वरी मोहन जो दड़े जो ॾींहुं पियो मल्हाइजे। सिंध सॼी मोहन जो दड़ो आहे। ऐं चवंदो आहे को रोअण जो ॾींहुं रखिजे। सॼी सिंधी क़ौम वेही 3-4 कलाक अबा अलाड़े मरी वियासीं, तबाह थी वियासीं। सिंध सॼी वेही रोए, पार कढी, ओछगार ॾे सिंधी, गोशे पूरी गॾिजनि, उहे वेहनि, उहे हिक ॿिए सां कचरियूं कनि, ॾुखियूं तान मिड़नि, जा भननि न थिए,
वो वेहन दुखियूं मिलनि, वो गॾजनि, वो रोइन, ओछकारूं ॾियनि, पर सिंध असांजी ही हशर थी वियो रोअण जो ॾींहुं हुजे त सिंधियो मूंखे ख़बर आहे मूं तल्ख़ ॻाल्हियूं कयूं, मूंखे ख़बर आहे त तव्हांजी फटियल, तव्हांजी चूर चूर थियल, तव्हांजी निबल, तव्हांजे अंदरि खाधल ज़िंदगीअ में अॻु में ई दुख आहिनि, अॻु में ई तकलीफ़ूं आहिनि, पर मूं वटि के अहिड़ा सुनहरा ख़्वाब कोन्हनि जो तव्हां कुझु न कयो ऐं तव्हांखे आउं ख़्वाब ॾेखारे वञा। CSS जो ख़्वाब हुनखे ॾेखारिबो जेको CSS जो फॉर्म भरे चुको हूंदो। महराण यूनिवर्सिटी में एडमिशन जो ख़्वाब हुनखे ॾेखारिबो जेको महराण यूनिवर्सिटी टेस्ट ॾेई आयो हूंदो। हाणे तव्हांजो त एडमिशन फॉर्म ई कोन दाख़िल थियल आहे, तव्हां त के नालो तव्हांजे वटे ते कोन्हे तव्हांजो। सिंध जे तब्दीलीअ में को चंबड़, को कदकोट, को कश्मोर, उनजो वटे ते को रोड़ी, को लखी गुलाम शाह, उनजो वटे ते नालो ई कोन्हे। तव्हां कहिड़ो ख़्वाब ॾेखारियो? तव्हीं पंहिंजो ख़्वाब ख़ुदि बणिजी सघो था जेकॾहिं तव्हां में ख़्वाब ॾिसण जी ज़रूरत हुजे, जेकॾहिं तव्हां में इहा ज़रूरत हुजे त तव्हीं चओ त असीं इन्हनि वॾेरनि खां, इन्हनि कातिलनि खां, इन्हनि गदारनि खां, इन्हनि सिंध लुटींदड़नि जे कीचन में हथ विझी इन्हनि खे ॾसींदासीं, इन्हनि खां हिसाब वठंदासीं। पंहिंजे लुटियल अरबे रुपयनि जो, खरबे रुपयनि जो, पंहिंजे माउ जो, पंहिंजे पीउ जो, पंहिंजे ॾाॾनि जो, पंहिंजी बेनज़ीर भुट्टो जो, पंहिंजे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो बदिलो वठंदासीं, पंहिंजे पीर सूरह बादशाह जो बदिलो वठंदासीं, पंहिंजे बशीर खान कुरैशी जो, पंहिंजे नवाज़ कंडराणी ऐं आशिक़ जुड़ेजा जो, ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जो, ख़ालिद महमूद सूमरे जो, मुर्तज़ा भुट्टे जो, शाहनवाज़ भुट्टे जो, सिंध जे हिकिड़े हिकिड़े शहीद जे रत जे वहायल हर हिकु फुड़े जो असीं हिसाब वठंदासीं। जॾहिं इहो वचन करण जो ख़्वाब ॾिसूं, भले फ़िलहाल न करे सघूं, रुॻो ख़्वाब ॾिसूं, तॾहिं बि आउं तव्हांखे हुनजी ताबीर ॾसे सघां थो। मूंखे हथ मथे करे ॿुधायो, छा इहो ख़्वाब ॾिसण लाइ तयारु आहियो? वाइदो था कयो, मुड़साओ वाइदो, त पोइ जवाब ॾियो मूंखे आख़िर में त नारे 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 सिंध, नारे 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 सिंध। सिंध जीअण लाइ, सिंध जीअण लाइ तव्हांखे जीअणो पवंदो। सिंध जीअण लाइ ऐं सिंध खे जीआरण लाइ तव्हांखे सिंध दुश्मननि सां मुक़ाबिलो करणो पवंदो। उन्हनि जे अखियुनि में अखियूं विझी, उन्हनि जे सीननि जे साम्हूं पंहिंजे सीननि खे सफ़र करे, उन्हनि जे कुलनि खे ॾिसी मुतासिर न थियण, उन्हनि जे मच वांगुरु मचल जिस्मनि खे ऐं उन्हनि जे पैसनि खे ऐं उन्हनि जे गाॾियुनि खे ऐं उन्हनि जे धूड़ उॾाईंदड़ गाॾियुनि जे काफ़िलनि खे ॾिसी विझणो न आहे। हिकिड़ो माण्हू लख थिए थो जे हू सच चवे थो। सच उहो बूटो आहे जो हिकिड़े हंधि खिड़े थो ऐं पोइ पंहिंजा ॿिज पखेड़े घर घर मंझि टिड़े थो। जीअं